लाकब न थींदो असां हितां उथंदासीं न मीरानी बिरादरीअ जो इहो ई बयान आहे। अॼु बि सुभाणे बि मां पुछां थो बाबा साहब काथे आहे चवनि था रेड ते वेला ठीकु साईं रेड ते वेला उन खां बावजूदि 4 बजे मां ॾिठो आहियां साम्हूं कार्टर जे अॻियां एसएचओ साहब निकितो वञे थो मुंहिंजे साम्हूं तंहिंजे बावजूदि मां वीडियो हुनजी प्रूफ कई थोरी चूडी पए थी त उनजी NC कटी थी वञे FR कटी थी वञे 5 मोबाइलियूं उन्हनि जे दर वालेकुम सलाम बाबा राही मुसलसल 2-3 ॾींहंनि खां तव्हांजा एहतजाज पिया हलनि अॼु ही क़ौमी शाहराह ते धरणो हणी तव्हां रस्तो ब्लॉक कयो आहे छा चवणु चाहींदो जेको बाबा साईं असांजो इहो ई चवणु आहे त FIR कई वञे FIR छो नथा करनि 4-5 ॾींहं असांजो इहो मुतालबो आहे थाणे ते वञूं था FIR नथी कई वञे कहिड़े हिसाब सां साईं FIR नथी कई वञे असांजो जुर्मदार आहे हरासत करे थो हर शइ 5 चङा मुंहिंजे माण्हुनि जे एतिराफ़ में बि मञे थो पोइ बि असांजी FIR नथी कई वञे कहिड़े हिसाब सां बाबा असांजो हक़ु इहो ई आहे FIR थिए असां 5 ॾींहं महीनो साल असांजो इंसाफ़ जेसीं ताणी न थियो लाकब न थींदो असां हितां उथंदासीं न मीरानी बिरादरीअ जो इहो ई बयान आहे। अॼु बि सुभाणे बि FIR थिए बाबा FIR न थींदी असां तस्लीम ई न कंदासीं रोड तां उथण ई न चाहींदासीं इहो ई असांजो मुतालबो आहे। इंतिज़ामिया पारां या रतुदो पुलिस पारां कोई तव्हां सां आया राब्ते में त भई हीअ असां मसइलो हल था कयूं यकीन ध्यानी अहिड़ी काई कराई आहे बाबा यकीन ध्यानी इहो कराइनि था त डॉक्टर गिरफ़्तार थियो आहे उहो असां थाणे ते बि विया आहियूं गिरफ़्तार बि न आहे पोइ बि उन खां बावजूदि चवे थो SHO साहिबु मां हिरासत में वरितो आहियां हर शइ चावड़ीअ में बि अंदरि आहे पोइ बि असां उते ॾिसी आया आहियूं न चावड़ीअ में आहे न FIR दाख़िल आहे 5 ॾींहं थी विया आहिनि असां मोट इहा ई SHO ॾिए थो सुभाणे FIR थींदी शाम थींदी ॿिए ॾींहुं थींदी इन बावजूदि 5 ॾींहं थी विया आहिनि असांजे लाश खे असांजो तॾो उते घर में पियो आहे असांजी FIR दाख़िल छो नथी कई वञे चइनि चङनि जे हर शइ ज़ामीनगिरीअ में बाबा उते हर शइ मञण लाइ एतिराफ़ हुन त बाबा ठाव करे ठाव मुंहिंजो न आहे बाबा हे जेको मुतालबो मां कयो आहे न अॼु बि इहो आहे सुभाणे बि इहो आहे त हिन FIR कई वञे जेसीं ताणी FIR न कई वेंदी त असां उथंदासीं न बाबा इहो ई मुतालबो आहे असांजो जीअं त छा कारण आहे त हिन महिल 5 ॾियारो गुज़री चुको आहे FIR नथी कटिजे साईं FIR इन जे करे नथी कटिजी वञे रते दरिया मोज़ माण्हू जेके बि आहिनि सभु विकामियल आहिनि रते दरे थाणे वारो SHO आहे उहो पाण विकामियल आहे कल्ह 3 ॾींहं जी ॻाल्हि आहे 2 बजे सां थाणे ते वञी वेठा आहियूं उन खां बावजूदि थाणे अमले खां मां पुछां थो बाबा साहब काथे आहे चवनि था रेड ते वेला ठीकु साईं रेड ते वेला उन खां बावजूदि 4 बजे मां ॾिठो आहियां साम्हूं कार्टर जे अॻियां SHO साहब निकितो वञे थो मुंहिंजे साम्हूं तंहिंजे बावजूदि मां वीडियो हुनजी प्रूफ कई आहे मां चयो साईं असां 2 बजे खां वठी ते वेठा आहियूं 4 बजे मुंहिंजे साम्हूं वञे थो पुलिस अमले खे इहो ई चवां साईं मुंहिंजो इंसाफ़ छो नथो थियो वञे FIR छो नथी कटी वञे SHO साहब अचे थो शाम जो मिलियो आहे उन खां बावजूदि सिजल ते चई मां वियो में रेट ते मां चयुमि साईं तव्हांजो मां वीडियो प्रूफ कयो आहे उन खां बावजूदि चए थो तूं चरियो मां चूत आहे कंहिं शइ जी ख़बर न आहे तोखे वरी चए थो तुंहिंजे दर ते मेहर बीठी थी वञी ठहनि मां चयुमि साईं मुंहिंजी पहिरियों FIR लिख उन खां बावजूदि पर्चा जेके आया आहिनि पोस्टमार्टम जा उहे मुंहिंजे गीदे में पिया आहिनि थाणे ते मौजूदु थियल आहिनि साईं उन खां बावजूदि कंहिं ते ख़ाली NC थींदी आहे कची बि 4 मोबाइलियूं वेंदियूं आहिनि 5 मूं वटि प्रूफ आहे थाणे ते पुगल आहे 5 ॾींहं हिन शइ खे उनखे गिरफ़्तार नथो कयो वञे कल्ह चयूं 3 ॾींहं चयूं असां गिरफ़्तार आहे कल्ह सुबुह जो मां थाणे ते वियो कोन्हे को डॉक्टर साहब गिरफ़्तार कल्ह शाम में वियो आहियां कोन्हे को छाजे करे मीडिया वारनि खे अपील इहा ई थो कयां मां साहबनि वॾनि खे ऑफिसरनि खे महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे खोयल खोसे अपील मुंहिंजी इहा ई महिरबानी करे असांजो इंसाफ़ कयो वञे तेसीं ताईं तूं न ईंदे रते दरे थाणे ते अमले खे अची पंहिंजे खे सिधो न कंदे FIR मुंहिंजी न कंदे डाटकर के अंदरि न कंदे तेसीं ताईं मां हितो न उथंदोमांइ मुंहिंजी भेण वई आहे शहीद थी उनजे कॾहिं मां बि शहीद थी वेंदुमि मां बि तॾहिं उथंदुमि जॾहिं मुंहिंजो फ़ैसिलो थींदो हक़ु थींदो FIR थींदी इनखे अंदरि कयो वेंदो महिरबानी करे कारण DIG रखे मीरानी खे बि इहो ई मां अपील थो कयां मीराणियुनि जो सरदार थियो आहे चङो मुड़ुसु थियो आहे
इन जी माउ जे तॾहिं त मां सखर वियुमि हैदराबाद कमु कंदो हुयुमि उन खां बावजूद बि DIG अलाह रखियो मीरानी वीजा नथो ॾिसे थो हर शइ महिरबानी करे DIG साहिबु अगरि ॿुधे थो असां ग़रीबनि जी यतीमनि जी क़ौम जो सरदार थियो आहे त हिन महिल इंसाफ़ कराईंदे असांजो अची अगरि हिन टाइम ताईं असांजे बिरादरी में चङो मुड़ुसु कोई बि न आयो असांजे भाऊ 5 ॾींहं थी विया आहिनि तॾहिं त मीरानी बिरादरी जो चङो मुड़ुसु कोई बि न आयो महिरबानी करे असांजो कोई न आहे असांजो रब असां सां आहे उहो मदद कंदो FIR कई वञे इन्हनि खे अंदरि कयो वञे सज़ा ॾिनी वञे महिरबानी करे असांजी इहा अपील आहे भाऊ जी अमर 5 ॾींहंनि खां मुसलसल तव्हां एहतजाज पिया कयो हिन ताईं FIR तव्हां न्याणी न कटी सघी या छा चवणु चाहींदो तव्हां असां चवण इहो चाहियूं था त हुनखे मिले सज़ा मिले असांजी हिरबाद घटे असांजो इहो गुज़ार था सभिनि खे असांजो इंसाफ़ थिए असांजी खिलंदे खाईंदे भई सभु हिकिड़े पासे थी बीठा आहिनि छो असांजो इंसाफ़ थिए असांजी हिरबाद घटे जीअं त देशी अवां ॾिसो पिया त कुझु ॾिहाड़नि खां मीराणी कम्यूनिटीअ जा ॿाहिरि हीअ मिड़ियूं एहतजाज पिया कनि पर न्याणीअ जी हिनमहिल ताईं FIR न दाख़िल थी सघी आहे अॼु GS महाज़ पारां बि हिन धरणे जो हिमायत ऐलान कयो आहे छा चवणु चाहींदो तव्हां सही असां इहो चवणु चाहींदासीं अॼु 5 ॾींहं आहे हिन ॻाल्हि खे 5 ॾींहं आहे हिन ॻाल्हि खे अॼुकल्ह कंहिंखे थोरी चूडी पए थी त उनजी NC कटी थी वञे FIR कटी थी वञे 5 मोबाइलियूं उन्हनि जे दरनि ते थी वञनि जेको असां ॾिसो आहे हिन वक़्तु ताईं शहर जे अंदरि त इन्हनि ॾे को बि लड़ी न आयो आहे अॼु 5 ॾींहं आहे FIR लाइ विया आहिनि FIR नथी कटी वञे रहंदे उहो जेको डॉक्टर आहे उनखे SHO पंहिंजे क्वार्टर में AC में सुम्हारी वेठो आहे उन्हनि खे मानियूं टिकियूं हर शइ मिलनि थियूं पियूं ऐं वॾे ॾुख जी ॻाल्हि इहा ई आहे त रतोदरो एॾो शहर पीपुल्स पार्टी जो गढ़ हे नुमाइंदा पीपुल्स पार्टी जा सभई वोटर सभई अञा इन्हनि मज़लूमनि खे था दॿाइनि त ठहण जी कयो ठहण जी कहिड़ी कनि जॾहिं हे था चवनि असांजो इंसाफ़ थिए अॻ में FIR थिए डॉक्टर खे लाकअप में विहारियो त पोइ राजूनी जेको पंहिंजी बिरादरी फ़ैसिलो कंदी उन सां इहे हलंदा बाक़ी ईअं त न आहे शहर जा मोज़िज़ माण्हू जेके बि आहिनि चङा भला सभई वञंदा रहंदे इन्हनि जे खे तॾनि ते दॿाए था अचनि तव्हां ठहो हे छो ठहनि हिननि जो मुतालबो इहो ई आहे त पहिरियों FIR थिए डॉक्टर लाकअप में हुजे उन खां पोइ जेका हिन जी बिरादरी फ़ैसिलो कंदी हे उन सां भूंडींदा अवी अॼु ही जेको धरणे ते शिरकत कई आहे तव्हां अॼु इहो एसि ताईं हिननि सां साथ रहंदो या अॻिते फ्यूचर प्लानिंग तव्हां कई आहे काई जीअं त असांखे पंहिंजे पार्टी चेयरमैन रियाज़ अली चांडे जो हुकुम थियो तव्हां हिन धरणे में वञो असां हिन धरणे में GS महाज़ जे तरफ़ूं सभई हिते दोस्त गॾु थिया आहियूं असां हिननि सां हर अमल में गॾु हूंदासीं उन खां वधीक अॼु असांजो पार्टी चेयरमैन सां राब्तो हले थो थी सघे हू बि हिन धरणे में शिरकत करे इहो असांजो इन्हनि सां साथ रहंदो इन सां जेतिरे ताईं हे पंहिंजी मर्ज़ी ते जेको कुझु कंदा असां हिननि सां गॾु आहियूं